पुलिस SHO हुसैन अली शाहणी जी अॻवानी में नापरकोट वारे इलाइक़े रहवासी खमीसो बंगलाणी खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। राब्तो करण ते करमपुर पुलिस JTN वेब न्यूज़ के ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार खमीसो बंगलाणी 7 मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल आहे। जी नाज़रीन, करमपुर वारे इलाइक़े में अवां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कयूं पिया। करमपुर पुलिस SHO हुसैन अली शाहणी जी अॻवानी में नापरकोट वारे इलाइक़े रहवासी खमीसो बंगलाणी खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे, जॾहिं त राब्तो करण ते करमपुर पुलिस JTN वेब न्यूज़ के ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार खमीसो बंगलाणी 7 मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।